सलाम तुझी मिठड़ी बारगाह में पेश कियो से हिन सलाम में भी जेका ज़ेर ज़बर पेश अदमद में गलती कोताही थई आ वास्तो हिकड़ाई जो वास्तो मिठड़े महबूब जो वास्तो कुल प्यारन जो गलतियों कोताही माफ़ फरमा। ही सलाम मिठे मदीने जे सरदार के यतीमन जे यार के गरीबन जे गमखार के अड़ियन जे आधार के हदियतन तोहफतन अकीदतन मोहब्बतन ताज़ीमतन एहतरामतन पेश कम कबूल मकबूल अता फरमा। ही सलाम पाक इमाम पाक बीबड़ियों शहीदान करबला चारिया रसूल अल्लाह 1,24,000 पैगंबर हजरत गौसे पाक कुल वली जेके तोखे पसंद वली उन्हनि सभिनि खे उन्हनि जे मासूमन सगोरन के उन्हनि जे पाक बीबड़ियुनि सगोरन के पेश कम कबूल मकबूल अता फरमा। ही सलाम जो सवाब अजर पाक परवरदिगार जेके ॾाढा आदम का वठी दुनिया का लॾणो करे विया आहिनि हिन सलाम जे एवज़ उन्हनि खे सवाब अजर ॾिजाए पाक परवरदिगार सवाब अजर ॾिजाए। हिन सलाम पाक परवरदिगार ही सलाम पंहिंजे अदड़नि पंहिंजे अदड़ियुनि पंहिंजे मारियुनि पंहिंजे भेणुनि पंहिंजे भाइरनि जे ख़ैरो भलाई जे लाइ ही सलाम पेश कयमि असां सभिनि जे घरनि में ख़ैरो भलाई अता फरमा। ए पाक परवरदिगार ख़ैरो बरकत अता फरमा। जेके भी जायज़ तमन्नाऊं खणी मुंहिंजो भेणूं सभिनि जो जायज़ तमन्नाऊं पंहिंजी मिठड़ी बारगाह में कबूल मकबूल अता फरमा ऐं सभिनि जा दिल ख़ुशि करे छॾ। अॼोके ॾींहं में सभिनि खे हिन साल असांखे अजमरे सादत नसीब कजांइ ऐं ही सलाम असांखे क़यामत जे ॾींहुं पढ़ण साईं जे भरिसां बीही ऐं पढ़ण जी तौफ़ीक़ ॾिजांइ त साईं ख़ुशि थियनि। आमीन या रब्बुल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सभिनि खे अस्सलाम वालेकुम ईद मिलादुन नबी जो लख लख मुबारकूं।